बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाझ बोॾियाई मॻां, जेॾो तुंहिंजो नाम बाझ बोॾियाई मॻां, रिय थमे रिय थूणिए, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सकीं। अवल नाम अलाह जो ॾींदड़ ॾे हसारे, ॾई न पचारे मिड़नीअ महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां अव्हांजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो सुबुह में रहण साण खणी आयल आहियां। समूरी टीम साण आऊं हाज़िर आहियां। नेक दुआऊं, नेक ख़्वाहिशूं, नेक तमन्नाऊं हमेशह जीअं अव्हांजे लाइ हूंदियूं आहिनि, न सिर्फ़ु मुंहिंजे तरफ़ खां पर मुंहिंजी समूरी टीम जे तरफ़ खां। मूंखे उमेदु आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा बहकंदा रहो पंहिंजनि प्यारनि सां, घर भातियुनि सां। हमेशह प्यार ऐं मुहबत वारी अव्हां ज़िंदगी गुज़ारियो, ख़ुशि इख़लाक़ी वारी ज़िंदगी गुज़ारियो। अव्हां जिथे बि हुजो, पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां हमेशह सभिनी जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जुड़ियो। व्यूअर्स, मॉर्निंग टाइम आहे ऐं अॼु जो ॾींहुं इलाही बरकतुनि भरियो ॾींहुं आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहं जूं असांखे घणियूं ई ख़ासियतूं मिलनि थियूं, अहमियत मिले थी ऐं इस्लामिक कैलेंडर में असां ॾाढो हाईलाइटेड जुमे जो ॾींहुं ॾिसंदा आहियूं। जुमे जे ॾींहं जी सुठी ॻाल्हि सुबुह महिराण में इहा हूंदी आहे त असां प्रोग्राम जुमे जे हवाले सां बि कंदा आहियूं ऐं प्रोग्राम हमेशह कोशिशि इहा ई हूंदी आहे त इंफॉर्मेटिव हुजे ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां सोसाइटी जी कंहिं बि इशू जी ॻाल्हि कंदा आहियूं त हिकिड़ी एक्यूरेट नॉलेज अव्हां ताईं असां पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त प्रोग्राम एंटरटेनमेंट बि हूंदो आहे, पर घणो फोकस असांजो हूंदो आहे त प्रोग्राम इंफॉर्मेटिव हुजे अव्हां जे लाइ, न सिर्फ़ु अव्हां जे लाइ पर असांजे लाइ बि। ऐं मूंखे बि काफ़ी ॼाण मिलंदी आहे प्रोग्राम में, छो त डिफरेंट असां वटि आयल महिमान हूंदा आहिनि, उन्हनि जी क्वालिफिकेशन, हुननि जो हिकिड़ो सुठो एक्सपोजर हूंदो आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस पिणु हूंदो आहे। ऐं जॾहिं सुठो एक्सपीरियंस कंहिं बि माण्हू जो हुजे थो ऐं गॾोगॾु एक्सप्लोरेशन हुन माण्हू जी सुठी हूंदी आहे त पोइ ऑब्वियस ॻाल्हि आहे असां घणो कुझु हुन माण्हू मां सिखंदा आहियूं ऐं हिकिड़ो लर्निंग प्रोसेस आहे जेको सुठो हूंदो आहे, ख़ूबसूरत हूंदो आहे। हिन जे लाइ सुठो हूंदो आहे त असां जॾहिं सिखण जी राह ते हलणु शुरू कंदा आहियूं त असां हमेशह सिखंदा आहियूं। पोइ असां उमिरि खे कोन ॾिसंदा आहियूं, कंहिं तक़ाज़ा खे कोन ॾिसंदा आहियूं, नंढड़े ॿार मां बि सिखंदा आहियूं ऐं सुठी ॻाल्हि आहे त इंसान खे सिखणु खपे। असां बिहेवियर्स मां बि सिखंदा आहियूं, डिफरेंट बिहेवियर्स असां फेस करियूं था ऐं स्पेशली असां जीअं सोसाइटी में रहूं था त ऑब्वियसली असांखे काफ़ी सारियूं शयूं फेस करणियूं पवंदियूं आहिनि। वेल व्यूअर्स, अॼु जुमे जे ॾींहं जे हवाले सां आउं जेकॾहिं ॻाल्हायां त क़ुर्बानी जी ईद बि गुज़री चुकी आहे, पर क़ुर्बानी छा जी, असां सिर्फ़ु जानवर ज़बह करियूं था ऐं गोश्त तक़सीम करियूं था ऐं उहा बि ख़बर नाहे त प्रॉपर वे सां क़ुर्बानी जो जेको हक़ु आहे उहो अदा थिए थो या नथो थियणु खपे। सुठी ॻाल्हि आहे असां जॾहिं क़ुर्बानियूं करियूं था त 3 हिसनि में गोश्त खे अलहदा कजे ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं था त ग़रीबनि जे लाइ हीअ ईद हूंदी आहे त डेली वेजिस ते जेके माण्हू हलनि था असां उन्हनि खे सुठो फैसिलिटेट करे सघूं, जेको अल्लाह पाक इंसान खे इख़्तियार ॾिए थो ऐं जेकॾहिं अव्हां साहिब हैसियत आहियो त इहो अव्हांजो हक़ बि थिए थो त अव्हां ग़रीबनि जी ग़रीब जेका माण्हू आहिनि जिन खे अव्हां ॾिसो था त हिननि खे नीड आहे त तव्हां उन्हनि जी थोरी जेकॾहिं नीड पूरी करियो था, इट मीन्स दैट यू आर वेरी लकी पर्सन इन दिस वर्ल्ड, छो त अल्लाह पाक अव्हांखे साहिब हैसियत करे हिन दुनिया में मोकिलियो आहे ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां कंहिंजी मदद करियो था। उनखां अलावा क़ुर्बानी थिए थी फ़सादनि जी, क़ुर्बानी थिए थी अव्हांजी पंहिंजी नियत जेका हूंदी आहे उनजी। उनखां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त हठ वॾाई जेका थिए थी उनजी क़ुर्बानी थियणु खपे, तकबर जी क़ुर्बानी थियणु खपे, नफ़रतुनि जी क़ुर्बानी थियणु खपे। सो अॼु जुमे जे ॾींहं ते आउं इहे ॻाल्हियूं अव्हां सां कंदसि ऐं इहो थी नथो सघे त का सुठी ॻाल्हि आहे ऐं अव्हां ताईं न पहुचायां, छो त इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त का सुठी ॻाल्हि अव्हां ताईं आउं पहुचाए सघां। त जेके नफ़रतूं थियनि थियूं, जेकॾहिं ॾिसो कंहिंसां बि असां टसल में अची था वञूं, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आउं ॾियां थी, थी वञे थी त नफ़रतूं उते दम तोड़े छॾंदियूं आहिनि ऐं पोइ इंसान खे रियलाइज़ थींदो आहे त हा फलाणी जॻह ते आउं ग़लति हुयसि, ऐं जेकॾहिं माफ़ी वठी वठां हा त कुझु मुंहिंजो बिगड़जी न वञे, हा ऐं नंढड़ी न थी वञा। इंसान जी मौत सां उन जूं जेके नफ़रतूं आहिनि, उनजो जेको तकबुर आहे उहो पोइ वञी टुटे थो ऐं हूअं त माना इंसानु पंहिंजो पाण खे ॾाढो घणो सम्झंदो आहे। त सुठी ॻाल्हि इहा आहे त असां जेको आहे सो थोरो झुकाव पाण में पैदा कयूं ऐं जेकॾहिं असां झुकी वठूं था त असां नंढड़ा कोन था थी वञूं। व्यूअर्स, इहे ॻाल्हियूं कंदे कंदे प्रोग्राम जी तरफ़ आउं कुझु विखूं अॻिते वधायां पई। असां जेकॾहिं मौसम जी ॻाल्हि करियूं त मौसमियात खाते वारनि बि असांखे ॿुधायो आहे त बरसाति जो सिलसिलो जारी थियण वारो आहे
ऐं जॾहिं मींहं वसंदा आहिनि त रहमत ज़हमत में असां वटि तब्दील थींदी आहे। हिन ॻाल्हि खां इनकारी कोन आहियूं, छो त असां वटि ड्रेनेज सिस्टम जेको आहे अव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे, यानी असां वटि सिस्टम सुठो कोन्हे को, उनजे करे असां ईअं चई सघूं था। बाक़ी अल्लाह पाक जी रहमत इंसाननि जे लाइ हमेशह रहमत ई हूंदी आहे, उनखे ज़हमत में असां जेको तब्दील करियूं था असां पाण तब्दील करियूं था। ऐं जेका ईद जी ॻाल्हि मूं कई त रोडनि रस्तनि तां गुज़रंदा आहियूं त काफ़ी गंद किचिरो ॾिसंदा आहियूं, माना इहा असांजी गिफ़लत आहे न, त असां जेको आहे सो एॾो गंद किचिरो कयो वेठा आहियूं। उन खां पोइ जॾहिं मींहं वसनि था, पर नेचुरल प्रोसेस आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मींहं वसनि था, असां वटि उहो सिस्टम कोन्हे त अञा गंदगी वधे थी, ऐं जॾहिं गंदगी वधे थी त पोइ सिधी ॻाल्हि आहे असां वटि बीमारियूं वधनि थियूं। जॾहिं बीमारियूं वधनि थियूं त स्पेशली जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि उन्हनि ते घणो बीमारी असरु कंदी आहे, जेके वॾी एज जा माण्हू हूंदा आहिनि बीमारी उन्हनि ते असरु कंदी आहे, ऐं पोइ वरी असां बीमारियुनि जे वर बि चढ़ंदा आहियूं। उन खां अलावा घणा सारा मसइला हूंदा आहिनि, असां जेको आहे सो मेंटली बि किथे न किथे डिप्रेस हूंदा आहियूं, पोइ डिसऑर्डर में जॾहिं माण्हू वञे थो त अञा काफ़ी सारा मसइला वधनि था। पोइ असां जेको आहे सो हिकिड़े सुठे समाज जी कीअं था उमेदु रखी सघूं, असां कीअं था सोचे सघूं त असां हिकिड़ी हिन समाज खे असां थोरो डिवेलपमेंट जी तरफ़ वठी वञूं, सुधारे जी तरफ़ वठी वञूं। जिन ॾिसूं त नंढियूं नंढियूं ग़लतियूं असांजूं पंहिंजियूं आहिनि। ॿी ॻाल्हि त असां जेको आहे न पंहिंजे पाण खे ॾाढो मोतबर सम्झंदा आहियूं, किथे वेंदा आहियूं त इवन असां इहो बि जेको आहे न कोन चाहींदा आहियूं त असां पाण सलाम करियूं, केरु असांखे सलाम करे त असांखे वधीक सुठो लॻंदो आहे। सो इहे इंसान जूं ग़फ़लतूं हूंदियूं आहिनि जॾहिं त इहे न हुजणु खपनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु इंसान जेकॾहिं चाहे थो त आउं जेको आहे सो वाक़ई में पढ़ियलु लिखियलु थियां, हिन समाज जो सुठो फ़र्द थियां, त असांखे थोरो इथिक ऐं नॉर्म्स खे ॾिसणु खपे त शायदि असां हिकिड़ा सुठा इंसान थी, बहितर इंसान थी, ऐं हिकिड़ो इथिकल वे में हिकिड़ो सुठा बहितरीनु इंसान थी हिन समाज जा सुठा फ़र्द साबित थी सघूं था। वेल व्यूअर्स, मुंहिंजो लेक्चर इलाही वॾो थी वियो आहे, ऐं अॻियां वधां थी। असां वटि मौज़ूज़ महिमान बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो बि इंट्रोडक्शन अव्हां सां कराईंदी हलां, छो त हींअर ताईं जेतिरो मूं ॻाल्हायो आहे, पोइ वरी जेके असांजा महिमान वेठल आहिनि उहे माशाअल्लाह सां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, त उन्हनि जो तारीफ़ अव्हां सां कराईंदी हलां। डॉक्टर प्रोफेसर नियाज़ अहमद मेमन साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। संदन PhD एनवायरमेंटल साइंस में थियल आहे ऐं इसरा यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि, हिन समाज ते सुठी नज़र रखनि था, ॾाढा सुठा हुननि जा बहितरीनु थॉट्स हूंदा आहिनि, मूंखे ॻाल्हाईंदे इलाही हुननि सां सुठो लॻंदो आहे। सो आऊं अव्हांखे भली कार चवां थी सुबुह मेहरान जंगट। महिरबानी ताहिरा तव्हांजी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो, तव्हांजो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ैरियत सां। तव्हांजो इंट्रोडक्शन अॼु त एतिरो बहितरु हो जो मुंहिंजे ख़्याल में सॼे प्रोग्राम खे जेकॾहिं फोकस करे उन ते ॻाल्हाइजे त काफ़ी सारी शयूं डिस्कस थी वेंदियूं। वंस अगेन आई एम रियली ग्रेटफुल, तव्हांजी वॾी महिरबानी। जुमे जो ॾींहुं सुठो ॾींहुं हूंदो आहे हमेशह, ऐं उहो उन ॾींहं ते तव्हांजी दावत ईंदी आहे त पोइ ॾाढी ख़ुशी बि थींदी आहे, ऐं कोशिशि कबी आहे त तव्हांजे प्रोग्राम में शामिलु थिजे। तव्हां सां ॻाल्हाए व्यूअर्स जेके मेहरान TV जा ॿुधनि था असांखे, उन्हनि सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सो थैंक यू वेरी मच सॾण जे लाइ, महिरबानी। यस, थैंक यू सो मच। तव्हांजी एग्ज़िस्टेंस असांजे लाइ इम्पॉर्टेंट आहे, बिकॉज़ अव्हांजा जेके थॉट्स आहिनि रियली ऐं अगरि पंहिंजे व्यूअर्स सां शेयर कयां त मूंखे ॻाल्हाईंदे अव्हां सां सुठो लॻंदो आहे, छो त हिकिड़ी एक्यूरेट नॉलेज अव्हां असांजे व्यूअर्स ताईं पहुचाइण जी सुठी कोशिशि कंदा आहियो। उनखां अलावा असां वटि मोहम्मद अब्दुल्ला नक्शबंदी बि मौजूदु आहिनि, पाण नातख़्वान आहिनि, ऐं अव्हांखे बि भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक हैं, ज़बरदस्त। अच्छा, नियाज़ अहमद मेमन साहिबु मूंखे ॿुधायो हींअर जेको आहे सो अॼु त जुमे जो ॾींहुं आहे, उन हवाले सां त तव्हां चयो त इलाही सुठो ॾींहुं थिए थो, ऐं बेशक हिकिड़ो सुठो ॾींहुं जुमे जो थींदो आहे इस्लामिक हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं त। उन खां अलावा मौसम ते ॻाल्हायो त पंहिंजी ज़ुबानी छा जोड़णु चाहींदो तव्हां? हा, मौसम ॾिसो असांजी हिकिड़ो हीअ त हाणे हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे, सीज़न्स जो चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि, ऐं तॾहिं चवंदा आहिनि त माण्हू खे मौसमी न हुअणु खपे, चेंज न थियणु खपे। जेका तव्हां जी हुन में हुई त इहे असीं तकबुर वारियूं ॻाल्हियूं, गुरूर वारियूं ॻाल्हियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे यादि हूंदो त मूं तव्हां खां हिन जे पहिरीं प्रोग्राम में बि इन ई ॻाल्हि ते पाण डिस्कस कयो त तकबुर, गुरूर या जेका हठ धर्मी, इहे जेकी शयूं आहिनि इहे इंसान जी फितरत में मौजूदु हूंदियूं आहिनि। इन्हनि खे कंट्रोल करण ई इंसानु चइबो आहे। जेको इन्हनि खे कंट्रोल नथो करे सघे, पोइ इंसान खे चवण में थोरी तकलीफ़ ज़रूरु थींदी। त असां इहे मौसमूं आहिनि, मौसमुनि जो हाल ॾाढो पंहिंजी जाइ ते, पर मौसम वणंदी बि आहे। मौसम मींहं जी मौसम तमामु घणी वणंदी आहे, पर अलाह साईं रहम करे जॾहिं उहा थोरो असांजो इंफ्रास्ट्रक्चर, असांजा जेके ॿिया जेके ज़रूरी जेकी शयूं आहिनि असांजूं टेक्निकल, उहे छाकाणि त असीं पूरियूं कोन पिया था करे सघूं, उनजे करे असांजे लाइ इहो जेको रेनी सीज़न जेके चवंदा आहियूं, जेका हिकु ॾाढी रोमेंटिक सीज़न हूंदी आहे, ऐं उनखे असां इंजॉय कंदा आहियूं, पर इंजॉय बि असांजी हिकिड़ी लिमिट में हूंदी आहे, उन खां पोइ असांजे लाइ तकलीफ़ शुरू थी वेंदी आहे।
छाकाणि त असां वटि डिस्पोज़ल जो प्रॉब्लम आहे. हिन वक़्तु आउं आयुसि पई त मूंखे ॾाढी ॾुखियाई थी. इवन हिते बरसाति एतिरी हैदराबाद में अञा कोन थी आहे, पर कराची में त तमामु घणी बरसाति थी आहे. त उहो असांजो ॾाढो एतिरो कीचड़, एतिरो प्रॉब्लम उन्हनि शयुनि खे फेस करणु, उन्हनि सां इलाही बीमारियुनि जो इम्कान आहे. छाकाणि त माहौलियात में तव्हांखे अंदाज़ हूंदो त वाटर एंड बॉर्न डिज़ीज़ जेके आहिनि उहे इतां ई कम्युनिकेबल डिज़ीज़ जेके हूंदा आहिनि इहे इतां ई थींदियूं आहिनि, जंहिंमें डायरिया आहे, कॉलरा आहे, ॿारड़ा जेके मासूम आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि था ऐं स्प्रेड थियनि थियूं. सो उन जो तमामु घणो ख़्यालु करणु खपे. रही ॻाल्हि मौसम जी, त हिन मौसम में तव्हां ॾिसो फिल्मूं जेके आहिनि उन्हनि खे हिन मौसम खे ॾाढो सुठो चयो वेंदो आहे ऐं उन्हनि खे पिक्चराइज़ कयो वेंदो आहे उन्हनि फिल्मुनि खे. उनमें पोइ हिकिड़ो अहसासु हूंदो आहे, उन जो बि हिकिड़ो फीलिंग हूंदी आहे. त फीलिंग जे करे असांजी बहितर रहे थी त ओसी ताईं त ठीकु आहे, पर न त पोइ ॾुखियाई थिए थी. गर्मी बि आहे, घुट आहे, ॿूसट आहे, बिजली जो तमामु घणो बहिरान आहे, प्रॉब्लम्स आहिनि. उहो अलाह सिंह उन्हनि ते असांखे आसानी करे ॾिए. पर पंहिंजी कोशिशि ज़रूरु करणु खपे त असां पंहिंजे इन्हनि माहौल एरिया जेको असांजो सेटअप आहे उनखे असीं बहितर रखूं. ड्रेनेज सिस्टम खे कोशिशि कयूं त असां बहितर रखिजे. पर हाणे मामला पंहिंजे वस खां ॿाहिरि आहिनि, उन जे करे माण्हू जेसीं ताईं इख़्तियार आहे ओसीं ताईं तव्हां जेको कदम वधाईंदा रहो. बिल्कुलु. ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे और सुहिणे नमूने सां एक्सप्लेन कयो. वक़्तु साही जो थी वियो आहे, हींअर साही जी तरफ़ वधंदासीं. पहिरीं साही आहे प्रोग्राम जी. व्यूअर्स सुझटी वरी हाज़िर थियूं था सुबुह मेरान में, वरी पोइ असां पंहिंजे गुफ़्तगू जे सिलसिले खे जारी रखंदासीं. ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेरान. मालिक मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां, पिण में पालण हार पर्दो तूं रखजां, मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे. वेलकम बैक नाज़रीन. सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी. सुबुह मेरान में जुमे जो ॾींहुं आहे ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे जुमे जूं बि खोड़ सारियूं मुबारक हुजनि. बहितरीनु ॾींहुं थिए थो, ख़ूबसूरत ॾींहुं हूंदो आहे, सुठो ॾींहुं हूंदो आहे. पर हा असां जेकॾहिं ॾींहं खे सुठो ठाहियूं त यकीननि हर ॾींहुं असांजो सुठो ख़ूबसूरत थी सघे थो. ख़ैर जुमे जे ॾींहं जूं घणियूं ई अहमियतूं आहिनि ऐं हर जुमे ते कुझु न कुझु अवां सां शेयर कंदी ईंदी आहियां. अॼु जेके आयल मौजूद महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदमि. गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻियां वधायां थी. प्रोफेसर नियाज़ अहमद मेमन, हींअर मोकलुनि जो टाइम आहे. एज़ अ प्रोफेसर हिन टाइम खे कीअं था ॾिसो? मोकलूं सीज़नल आहिनि, इहे बि सीज़नल जंहिं छाकाणि त गर्मी घणी थिए थी त ॿारनि खे थोरो आसानी थी वञे इन्हनि गर्मियुनि में. मोकलूं समर वेकेशन्स पाण चऊं था जीअं, नंढड़नि ॿारनि जे लाइ त मोकलूं आहिनि, पर फैकल्टी जे लाइ या मोकलूं एतिरियूं आसान कोन हूंदियूं आहिनि. छाकाणि त तमामु हिकु लिमिटेड नंबर ऑफ डेज़ हूंदो आहे जेको असां वेकेशन्स ते हूंदो आहे. पर वेकेशन्स हुअणु खपनि बेसिकली, छाकाणि त तव्हां एतिरी सॼे सेटअप में उन खां पोइ सॼो तव्हांजो लेसन्स ही हू जेको एक्टिविटीज़ आहिनि, एक्टिविटीज़ खां पोइ कुझु रिक्रेशनल शयूं ज़रूरु हुअणु खपनि. सो सभु हींअर जेके असांजा मेजोरिटी असांजी टीचर्स जी जेके आहिनि स्कूल त हाणे बंदि आहिनि, यूनिवर्सिटीज़ बि कुझु बंदि आहिनि, कुझु खुलियल आहिनि, कुझु कीअं हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो सेटअप आहे. पर वेकेशन्स खे इंजॉय करण बि ॾाढो हिकिड़ो पूरी प्लानिंग हुजे त पोइ करे सघिजे थो. इहो बि फन आहे, ॾुखियो आहे. त उन तरीक़े सां आउं त बहरहाल ऑफिस में अॼु बि ऑफिस में मौजूदु हुयुसि, छाकाणि त मूंखे असांजी छुटी हिकिड़ी लिमिटेड छुटी हूंदी आहे. त असां पंहिंजे ऑफिस में सुबुह बि जीअं मूंखे राति चयो वियो त मूं चयो सुबुह जो इनशाला. त इहो थोरो हिकिड़ो सेटअप रहे थो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इंजॉय करण जो. ऐं रिक्रेशनल पॉइंट्स असां वटि हूअं बि घटि आहिनि. हैदराबाद में त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का सुठी जॻह कोन्हे, ऑफिशियल अनऑफिशियल का अहिड़ी सुठी हालांकि हुअणु खपे. असांखे गवर्नमेंट खे खपे त इन तरफ़ बि थोरो तवजो ॾिए. हैदराबाद हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे ऐं उन में का हिकिड़ी रिक्रेशनल पॉइंट्स या रिक्रेशनल पार्क्स वग़ैरह जेके आहिनि जेकर मौजूदु हूंदा त उहे एतिरा एक्टिवेट कोन आहिनि. सो हिते त कोई अहिड़ी क़िस्म जी का एक्टिविटी कोन्हे. बाक़ी हाणे गर्मियुनि में माण्हू घुमंदा आहिनि नारायण ऐं कागान ऐं को वरी उनजे लाइ वरी पैसा घणा खपनि. अच्छा, हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहो आहे जो हाणे न ग्रुप्स में कलेक्टिवली जेको वञनि था न त पोइ वरी
बनिस्बत असां जेको फैमिली सां वञूं था हुन में घणो ख़र्चो अची वञे थो ऐं जेकॾहिं कंहिं ग्रुप सां वञूं था त पोइ थोरो थी वेंदो आहे. हा त उहो ठीकु आहे, तव्हां सही था चओ, पर जेको हिकिड़ो ग्रुप में तव्हां इंडिविजुअल ग्रुप जेको आहे उहो त ठीकु आहे मेल फीमेल जो, पर हिकिड़ी जॉइंट जेको आहे सो फैमिली सां वञण जो पंहिंजो हिकिड़ो फैमिली जो सेटअप जेको उनजो त हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे ऐं उहो हर माण्हू एंटरटेन नथो करे सघे छाकाणि त हिन में चङी ख़ासी जेका असां कॉस्टली पवे थी. बहरहाल अलाह साईं जिन खे ॾिए थो उहे घुमनि फिरनि ऐं असांजूं ऐं सच ॿुधायां सच पुछो त माण्हू चवंदा आहिनि त मौसम ॻाल्हि निकिते त मूंखे थोरी इजाज़त ॾियो, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कंदो हलां. त हिते सभु दोस्त वेठा आहिनि, कुझु असांजा व्यूअर्स बि ॿुधंदा हूंदा त माण्हू अक्सर करे ॻाल्हि कंदा आहिनि तव्हांखे घणियूं मौसमूं नज़र ईंदियूं आहिनि हिते? सही तव्हां खां पुछां थो, तव्हां ॿुधायो. मूंखे त चारि ईंदियूं आहिनि, हिकिड़ी चारि चवंदा आहिनि, चारि मौसमूं आहिनि. पर आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी हर माण्हू खे चारि मौसमूं कोन वणंदियूं आहिनि. कंहिंखे गर्मी सुठी लॻंदी आहे, कंहिंखे सीउ सुठो लॻंदो आहे, सर्दी सुठी लॻंदी आहे, कंहिंखे ख़िज़ा सुठी लॻंदी आहे, कंहिंखे, पर ॿाहिरि त सभिनी खे सुठी लॻंदी आहे. ठीकु आहे, हिकिड़ी कॉमन हिननि में बि कॉमन आहे. पर आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेको मुंहिंजो पंहिंजो स्टडी आहे या जेको मुंहिंजो पंहिंजो व्यू आहे उहो इहो आहे त हिकिड़ी मौसम हूंदी आहे अंदर जी मौसम, उहा सुठी हुअणु खपे. पोइ सभु मौसम वणंदियूं. पोइ सभु मौसम वणंदियूं. ऐं अंदर जी मौसम तॾहिं सुठी हुजे. आउं तव्हांखे हिकिड़ी मिसाल हुनजो ॿुधायां त तव्हां कंहिं हिकिड़ो कमु कयो जेको इलाही ॾुखियो हो, कॉम्प्लिकेटेड हो, टफ हो, रफ हो, बट यू सक्सीडेड, तव्हां हुनखे कयो, उहो तव्हांजी त उन वक़्तु जेका तव्हांजे अंदर जी कैफ़ियत हूंदी आहे न उहा कामयाबी जी मौसम हूंदी आहे. ऐं जेकॾहिं माण्हू कामयाबु इंसानु आहे त उहो हमेशह हुनखे हर मौसम वणंदी. त असां अक्सर करे चवंदा आहियूं त मौसमूं 4 न 5 आहिनि. पंजी मौसम तव्हांजे अंदर जी मौसम आहे ऐं कामयाबी जी मौसम उहा आहे. कामयाबी जी मौसम यू फील योर सेल्फ दैट यू आर सक्सेसफुल. जॾहिं तव्हां पंहिंजी सक्सेस जेको तव्हां टास्क खणो था, कयो था, त उहा मौसम जॾहिं तव्हांखे अंदर में अचे थी ऐं तव्हांखे जेका ख़ुशी थींदी आहे. मिसाल तव्हां PhD कयो था, आफ्टर मेनी ऑफ द इयर्स यू आर अर्निंग अ डिग्री दैट इज़ PhD. त जॾहिं PhD डिग्री तव्हांखे मिले थी त उन वक़्तु जेका तव्हांजे अंदर जी मौसम आहे न उहो पोइ गर्मी तव्हांखे महसूसु कोन थींदी, सीउ तव्हांखे महसूसु कोन थींदो, तव्हांखे हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी ऐं उहा आहे मौसम ख़ुशी जी. त ख़ुशियुनि जे मौसम में पाण बि सो वठो, ॿियनि खे बि सो वठायो. चवंदा आहिनि न जी ख़ुशि त जहान ख़ुशि, जी ख़ुशि त जहान ख़ुशि. उहो सिहत जे हवाले सां माण्हू चवंदो आहे, छाकाणि ऐं इन जे हवाले सां त हाणे हींअर ॾींहं आहिनि मौसम जेका ऐं सभिनी जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त हीअ मौसम जेका मींहं जी मौसम आहे इन्हनि में पंहिंजे ॿारनि ते ख़ासि ध्यानु रखो. ॿारनि खे ॿाहिरि घटि कढिजे, एक्सपोजर घटि हुजे ऐं हर वक़्तु पंहिंजा हथ धोईंदा रहो, टाइमली वॉश कंदा रहो. उनखे एंटी जेके आहिनि बैक्टीरियल जेके शयूं आहिनि उन्हनि सां, डिसइंफेक्टेंट जेके आहिनि उन्हनि सां कोशिशि कयो त ॿाहिरि घटि निकिरिजे. ऐं इन तरीक़े सां सो मौसम जे हवाले सां जी इन खे बहितर इहो आहे त असां पंहिंजे अंदर जी मौसम खे सुठो रखूं ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रखण जी कोशिशि कयूं. सही, बिल्कुलु. ऐं जॾहिं असां केयर कयूं था त ऑब्वियसली असांजी सिहत बि सुठी रहे थी. ऐं जॾहिं सिहत सुठी आहे त पोइ असांखे जेको अंदर जो मौसम आहे पोइ उहो महसूसु थींदो, अदरवाइज़ कोन थींदो. अच्छा व्यूअर्स, आउं उहा खे ॿुधाईंदी हलां त सैयद शहबाज़ कासमी असां वटि मौजूदु आहिनि, नात ख़ान आहिनि. ऐं उहा खे भली कार चवां थी सुबुह में हाण जंगड़ ते. अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अच्छा, पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाए वठूं, पोइ असां अव्हां खां नात ॿुधंदासीं या हमद ॿुधंदासीं. हेलो, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. अदी मां गुलाम यासीन फहीम लाड़काने खां ॻाल्हाए रहियो आहियां. जी गुलाम यासीन, ऐं अव्हां खे भली कार चवां थी सुबुह मेहरान में. ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा एहसान, कुर्ब शुक्र. अदी तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह. साईं मेमन साहब खे बि अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. नक्शबंदिया दोन खे बि सलाम अर्ज़ा. प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? हां जी, प्रोग्राम जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह बहितरीन आहे. अदी जुमे जो बरकत वारो ॾींहुं आहे. अल्हम्दुलिल्लाह इन में जेको टॉपिक वग़ैरह उहो बि सुठो हूंदो आहे अल्हम्दुलिल्लाह. ऐं मूं थोरो हमद बारी तला जा हिकु ॿ मिसरा मां चई सघां थो? जी जी जी. हिकिड़ो दाणो छट हिकिड़ो दाणो छट केच दाणा कई वाह मुंहिंजा ख़ुदा तुंहिंजी कारीगरी. हिकिड़ो दाणो छटम हिकिड़े माण्हू मंझा के अबा
कई वाह मुहे जा खुदा तुझी कारीगरी हिकिड़ो दानो छटम हिक ॿिए जो सुभान अल्लाह थैंक यू ॾाढो सो सुठो मच आवाज़ हो ऐं सुठी नात जा बि बिल्कुलु थैंक यू सो तमामु मच तव्हां माशाल्लाह। लाड़काणे मां कॉल कई ऐं प्रोग्राम में तव्हां शामिलु थी चुको मूंखे सुठो लॻंदो आहे त जॾहिं तव्हां कॉल्स कंदा आहियो का ॻाल्हि ॻंढींदा आहियो त तव्हांजो हुजण सां प्रोग्राम सुठो थी वेंदो आहे ख़ूबसूरत थी वेंदो आहे ऐं ऑब्वियसली असां अव्हांजे लाइ प्रोग्राम खे नशर कंदा आहियूं त तव्हांजी शिरकत असांजे लाइ अहमियत रखंदी आहे व्यूअर्स पाण प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था असां वटि मोहम्मद अब्दुल्ला नक्शबंदी मौजूदु आहिनि ऐं अव्हांखे पहिरीं त गुज़ारिश कंदसि त अव्हां जुमे जे हवाले सां या त हमद असांखे ॿुधायो या नात सां शुरूआति करियो जीअं अव्हांखे बहितर लॻे मेरी जिंदगी का तुझसे ये निज़ाम चल रहा है मेरी जिंदगी का तुझसे ये निज़ाम चल रहा है तेरा आस्तां सलामत मेरा काम चल रहा है तेरा आस्तां सलामत कि नहीं अर्शो फर्श पर ही तेरी अज़मतों के चर्चे नहीं अर्शो फर्श पर तेरी अज़मतों के चर्चे कि तय खाक भी लहद में तेरा नाम चल रहा है तय खाक भी लहद में तेरा नाम चल रहा है तेरा आस्तां सलामत कि किसी वक्त या मोहम्मद की सदा को मैं न भूला किसी वक्त या मोहम्मद की सदा को मैं न भूला कि दमे नज़र अभी ज़ुबां पे ते कलाम चल रहा है दमे नज़र अभी ज़ुबां पे ये कलाम चल रहा है कि कड़ी धूप के सफर में नहीं कुछ नसीर को गम कड़ी धूप के सफर में नहीं कुछ नसीर को गम कि तेरे सायाए करम में ये गुलाम चल रहा है तेरे सायाए
کرم میں یہ غلام چل رہا ہے، تیرا آستاں سلامت، میرا کام چل رہا ہے، تیرا آستاں سلامت، میرا کام چل رہا ہے۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاء اللہ، इलाही बहितरीन, इलाही तमामु सुठो ख़ूबसूरत। आवाज़। व्यूअर्स, वक़्तु अॻियां साईअ जो थी वियो आहे, सो ब्रेक जी तरफ़ वधूं पिया, वरी झटि ई हाज़िर थींदो सुबुह में। पढ़िया कढ़िया कीन की तोड़े पढ़न चीन, बिना हुब हबीब जे कुछ न मिलंदन कीन, जिनजो अल्लाह ते यकीन से अणपढ़िया ई आलिम थिया। वेलकम बैक नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। सुबुह में राण जंगनि ते हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सां आऊं इंट्रोडक्शन कराईंदी हलां। रीज़न इहो आहे त काफ़ी सारा असांजा भाइर भेनरूं सुबुह जे टाइम ते जॾहिं असां उथंदा आहियूं त हिकिड़ो पंहिंजो हर कंहिंजो सर्कल थिए थो, आउं ॻाल्हि कंदी आहियां, पर असां वरी टीवी ज़रूरु खोलींदा आहियूं, रैंडमली ॾिसी वठंदा आहियूं को न को प्रोग्राम। ऐं उहो खे ॿुधाईंदी हलां, सुबुह में राण जंगनि ते प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन असां वटि मौजूदु आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि ऐं पाण स्टार यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। उनखां अलावा मोहम्मद अब्दुल्ला नक्शबंदी मौजूदु आहिनि, नातख़्वान आहिनि, सैयद शहबाज़ कासमी असां वटि मौजूदु आहिनि, पाण नातख़्वान आहिनि। ऐं प्रोग्राम असांजो ॾाढो सुठे तरीक़े सां ख़ूबसूरती सां हले पियो। व्यूअर्स, जुमे जो ॾींहुं आहे, ख़ूबसूरत ॾींहुं आहे, त जुमे जे हवाले सां बि प्रोग्राम आऊं कंडक्ट कयां पई। उनखां अलावा एजुकेशन ते बि असां ॻाल्हाईंदा आहियूं, पर जेको हींअर शेर मूं पढ़ियो आहे उहो बि तमामु ख़ूबसूरत हो, मूं ॿुधो त मां स्टार्ट में पढ़ियो आहे, त असां हिन ते ई ॻाल्हाईंदासीं। केॾो सुठो। हाणे बि जेको तव्हां शेर ॿुधायो त भले चीन पढ़ी अचे कुझु बि करे, पर जेसि ताईं अंदरि में हुब नाहे तेसि ताईं उहो पढ़ियल नाहे। लतीफ़ साईं बि हिनखे काफ़ी सुठनि अंदाज़नि में जेको सो पेश कयो आहे। ऐं जुमे जे ॾींहं जे हवाले सां जेकर असीं ॻाल्हाईंदासीं त चङा ख़ासा वेठा आहिनि दोस्त वधीक सम्झनि था, पर जेतिरी क़दुरु मुंहिंजी नॉलेज आहे त जुमे जो ॾींहुं इन जे करे बि हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांजे नबी पाक इहो फरमायो त ही सरदार आहे ॾींहंनि जो, जुमे जो ॾींहुं सभिनी ॾींहंनि जो सरदार ॾींहुं आहे। ऐं उहो ॾींहुं जे ॾींहुं सुठो सुबुह थिए थो, उहो जुमे जो ॾींहुं थिए थो। ऐं चवनि था जेको पढ़ियो अथऊं या जेको ॿुधो अथऊं मुख़्तलिफ़ जाइनि था, मुख़्तलिफ़ मकतबे अलमनि खां, त इहो जेको जुमे जो ॾींहुं आहे, तख़लीक़ आदम बि जुमे जे ॾींहुं थी हुई। ऐं उन खां पोइ उहो जेको ॾींहुं उहो जुमे जो ॾींहुं हो। ऐं जंहिं ॾींहं ते हज़रत आदम खे जन्नत में दाख़िल कयो वियो उहो बि जुमे जो ॾींहुं हो। जंहिं ज़मीन ते मोकिलियो वियो उहो बि जुमे जो ॾींहुं, जंहिं ॾींहुं ज़मीन ते मोकिलियो उहो बि जुमे ॾींहुं, जॾहिं क़यामत ईंदी उहो बि जुमे जो ॾींहुं आहे। त इहो असांजो, छाकाणि त असां अक़ीदो आहे असांजो, ऐं असांजो पुख़्तो अक़ीदो आहे, पुख़्तो ईमान आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां असांजी मोहबत, असांजी जान कुर्बान, उनजे अहल बैत तां सॼो जेको हिकिड़ो हुननि इहे असांखे प्रैक्टिकल इहे करे बि ॾेखारिया आहिनि शयूं। त काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके असांखे सम्झणु खपनि। अञा ताईं असीं उन्हनि शयुनि खां कुझु कंट्रोवर्सीज़ में, मां इहा ई ॻाल्हि अव्हां खां पुछणु चाहियां पई, मुंहिंजो सुवाल इहो ई हुयो, ऐं अव्हां परमिशन ॾियो त आउं सुवाल करे वठां। माना हिकिड़ो त आहे थियोरेटिकली असां पढ़ी था वठूं, ऐं प्रैक्टिकल में ऑब्वियसली फ़र्क़ु थिए थो। पढ़िया कढ़िया कीन की तोड़े पढ़नि चीन, बिना हुब हबीब जे कुझु न मिलंदनि कीन, जिनजो अल्लाह ते यकीन। ईमान जी जेका यकीनी कैफ़ियत आहे उहा ज़रूरी आहे। इन हवाले सां जेको मालूमात आहे, दीनी हवाले सां, दुनियावी हवाले सां, इल्मु त फैलियल आहे न। जीअं ॾिसो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अना मदीनतुल इल्म वालियुन बाबा, त इल्म जे हवाले सां हिकिड़ो असां वटि पूरो सेटअप मौजूदु आहे। पोइ तव्हां दुनियावी ॾिसो, दीनी ॾिसो, या ॿियनि तरीक़नि सां ॾिसो, पर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इल्म जे हवाले सां हिकिड़ी राह असांखे ॾेई छॾी। पाण बि अना मदीनतुल इल्म, यानी अलाह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं इल्म जो शहर आहियां। इल्म जो शहर त हाणे तव्हां सम्झो जेकॾहिं असीं पोइ लॻायूं त असीं वॾा ख़ुशि नसीब आहियूं।
इन हवाले सां पर आलिम थियण जेको सो एतिरो सवलो कोन्हे, चाहे चीन वञे चाहे कुझु बि किथां बि पढ़ी अचे, असां वांगुरु हिते हुते घुमी फिरी अचे, पर जेसि ताईं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जो पुख़्तो यकीन न आहे, अलाह जी ज़ात में पूरो यकीन न आहे, तेसि ताईं असीं उनखे इन हवाले सां जेको तव्हां शेयर पढ़ो था लतीफ़ साईं, तेसि ताईं उहो पढ़ियलु लिखियलु नथो नज़र अचे जेको इहो हवालो आहे। त मोहबत ही जुमे जो ॾींहुं आहे, दीन जी हिकिड़ी ॾिसो केॾी ख़ुशियूं थियनि थियूं, जुमे नमाज़ हिते इज्तिमा थियनि था, त असांखे हिकिड़ी इज्तिमाई जेका असां कैफ़ियत जो हिकिड़ो अंदाज़ो थिए थो ऐं असांजी यूनिटी जो अंदाज़ो थिए थो। मुस्लिम यूनिटी हिन वक़्तु तमामु ज़रूरी आहे ऐं इहो एतिरो आसान कमु कोन्हे। पूरी दुनिया जेका असां हिकिड़े नए सेटअप में हले पई थी ऐं उनजो इदराक जेको सो असांजी मुस्लिम सोसाइटी खे, मुस्लिम खे हुअणु खपे ऐं असीं मुस्लमान आहियूं, असां में यूनिटी ऐं ॿधी एको इल्म जे हवाले सां इहे ॻाल्हियूं तमामु ज़रूरी आहिनि। त असां जेको जीअं तव्हां ॻाल्हि कई त इहो हिकिड़ो प्रैक्टिकल ज़रूरी आहे तमामु करणु, उन ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे। आउं तव्हांखे हिकिड़ो किताबु ॾियां मिसाल अंग्रेज़ी जो, त तव्हां पढ़ी वेंदव, उन जाइ ते जेकॾहिं तव्हांखे इंजीनियरिंग जो किताबु ॾियां उहो बि अंग्रेज़ी में लिखंदो, पढ़ी त तव्हां वेंदव पर सम्झी कोन सघंदव। मैथमेटिक्स जी स्टूडेंट पंहिंजी फील्ड सां रिलेटेड घुरींदो त उहो प्रॉब्लम आहे। यानी ॾिसो तव्हांखे मैथमेटिक्स वारो ई तव्हांखे मैथमेटिक्स सम्झाए सघंदो, केमिस्ट्री वारो तव्हांखे केमिस्ट्री सम्झाए सघंदो, पर केॾी असां मुस्लमाननि जे लाइ केॾी त ख़ूबसूरत असांजे लाइ ॻाल्हि आहे त असां वटि केमिस्ट्री हुजे, बायोलॉजी हुजे, सभिनी शयुनि जो मजमूओ जेको असांजे रसूल जी ज़ात में मौजूदु आहे। इहा वॾी असांजी ख़ुशनसीबी आहे। असीं चाहियूं त उनखे एक्सप्लोर करियूं, असीं चाहियूं था त असांखे ज़रूरी आहे असांजे लाइ त उनखे असीं उन प्रैक्टिकली उन ते अमल बि कयूं त असांजे लाइ रस्ता आसान बणिजी वेंदा। बाक़ी मैथमेटिक्स वारो किसो जेको ॾाढो ॾुखियो आहे, मूंखे सभु चवंदा आहिनि मतिलबु क्लोज़ फ्रेंड्स त इहो खुलो तज़ाद आहे त वरी पोइ तव्हां जंहिं फील्ड में अची विया आहियो उन हवाले सां मतिलबु ईअं फ्रैंकली मूंखे चई वठंदा आहिनि। वेल मुंहिंजो हिकिड़ो इहो पर्सपेक्टिव आहे त तव्हां उन फील्ड में बहितर थी सघो था जंहिंजा स्किल्स तव्हांजा सुठा हुजनि, जंहिंमें मां सम्झो था त मुंहिंजी ऐं सुठी तरीक़े सां परफॉर्म करे सघां थी या थो। वेल मूंखे इहो बि पुछिणो आहे अव्हां खां, ॾिसो हिकिड़ी मूं वीडियो ॾिठी, सोशल मीडिया ऑब्वियसली यूज़ करियूं था, नेहा अंजा नाले हिकिड़ी अंग्रेज़ ख़ातून, उन हिकिड़ो बेबी ॾिठो स्ट्रीट में ई रुले पियो, 8 महीना उहो नंढड़ो ॿारु स्ट्रीट में, माइट बि अव्हां जी नज़र मां बि गुज़रियो उहो वीडियो, त 8 महीना उहो नंढड़ो ॿारड़ो स्ट्रीट्स में ई हुयो, उन पाण ई रिढ़ियो पिए, खाधो माना कुझु खयो पिए उनजे थ्रू, बहरहाल ज़िंदगी हुई त उहो बची वियो। जेको असांजो हिकिड़ो आहे बिलीफ त असां उन हवाले सां ॻाल्हि करियूं था त उन ॿारड़े जी ज़िंदगी हुई त उहो हलियो पिए। त उन ॾिठो उन नंढड़े खे उन खयो ऐं उन पुछा करायूं था ॻोठ वोठ मां, त उन्हनि चयो त भई हिन जा पेरेंट्स हिनखे नथा रखणु चाहिनि, हिननि पाण नंढड़े ॿार खे छॾियो आहे छो त हुनजी फिज़िक खे ॾिसी करे चवंदा हिनखे का बीमारी आहे। पोइ उन औरत हुनखे खयो, हस्बैंड वाइफ जेको आहे सो उन्हनि खे पालियो आहे, जी हा, उन्हनि स्कूलिंग ताईं उनखे ॿार खे आंदो आहे, हाणे ॾाढो सुठो ॿारु थी वियो आहे। त मां चवां थी त इहा ॾिसो इहा इंसानियत आहे न, असां इस्लाम जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां वटि अमल छा आहे, ऐं जॾहिं असां इन ॻाल्हि में पंहिंजी सोसाइटी खे हुन सोसाइटी खे कंपेयर कयूं था, जॾहिं कंपेरिजन हिकिड़ी सुठी ॻाल्हि त कोन्हे का, पर कुझु ॻाल्हियुनि में हुजणु खपे। त भला इंसानियत खे इन सभ खे कीअं ॾिसो था, सुलह खे कीअं ॾिसो था, पंचायत खे कीअं ॾिसो था तव्हां? एतिरी ख़ूबसूरत ॻाल्हि तव्हां कई आहे इन हवाले सां। ह्यूमनिटी जेका आहे न उहा कंहिं बि इंसान जो जुज़ आहे। तव्हांजी सोच, अप्रोच, तव्हांजो माइंड सेटअप, तव्हांजो सोसाइटी, इहे सभु शयूं बेसिकली असांखे सेखारियूं आहिनि पर असां एडॉप्ट कोन कयूं आहिनि। इंसानियत जेतिरो सबक़ु जेतिरो असांखे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसानियत जो ह्यूमन राइट्स जो पहिरियों सबक़ु जेको आहे उहो असांखे इन मां थो मिले त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त कंहिं बि अरबी खे कंहिं अजमी ते का फ़ोक़ियत कोन्हे, कंहिं बि अच्छे खे कंहिं कारी ते का अहमियत कोन्हे। त ह्यूमन राइट्स जो जेको बेसिक जेको असांखे कंसेप्ट मिले थो उहो असांजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां थो मिले। बदकिस्मती इहा आहे त असां उनखे एडॉप्ट कोन था करे सघूं या करणु नथा चाहियूं, या जेकी कुझु असां ॿिया इलाही सारा इन में मज़हबी ऐं स्कॉलर्स वधीक इन ते रोशनी विझी सघनि था, पर ह्यूमनिटीज़ में जेतिरी क़दुरु मूं ॾिठा, छाकाणि त यूरोपियन कंट्रीज़ खे विज़िट कंदो रहियो आहियां ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि दोस्तनि माण्हुनि सां मिलिजे थो, त हीअ अंदरि जी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो इंसानियत जेका आहे सा बुनियादी तौर ते मुस्लमान ऐं इंसान में को वॾो फ़र्क़ु आहे बेसिकली। जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान आहे ऐं उन में इंसानियत कोन्हे त पोइ असां हुनखे मुस्लमान कीअं चवंदासीं? त असांजे लाइ त ज़रूरी आहे तमामु, त वी शुड बी
वेरी गुड ह्यूमन्स फर्स्ट yes, पहिरीं yes, प्रायोरिटी असांजी इहा हुअणु खपे no doubt. त असां अनफॉर्चुनेटली आहिनि माण्हू असांजा इलाही सुठा माण्हू आहिनि तमामु असांजा सुठा मुस्लिम्स तमामु बहितरीन आहिनि जी जी इंडिविजुअल हिकु ज़ाती तौर ते कंहिंजी का असीं ॻाल्हि नथा करे नथा करे सघूं सघूं बाक़ी उहो मजमूई तौर ते मुस्लमान जेको सो हिकिड़ी तमामु जुमे जे हवाले सां जेकर ॻाल्हि कजे इंसान जे हवाले सां ॻाल्हि कजे त असां में उहे शयूं तमामु मौजूदु आहिनि सभु सुठियूं आहिनि असां एडॉप्ट कयूं सही आहिनि सही पर किन किन जाइनि ते किथे किथे असांखे उहे शयूं नज़र नथियूं अचनि हा ऐं त उनजो इहा सबबु ई ॻाल्हि खे न असां चवंदा आहियूं त जेकॾहिं दुनिया हले पई त कंहिंजी चङाइनि जे करे कंहिं बि हले चङाई जे पई करे हले थी सो वेल बिल्कुलु असां गुफ़्तगू जे सिलसिले खे ज़रूरु जी, जारी जी, रखंदासीं व्यूअर्स न्यूज़ ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं अव्हां सभिनी खे ख़बर आहे त न्यूज़ ब्रेक जी तरफ़ हलंदा आहियूं हलणु बि ज़रूरी हूंदो आहे पोइ जेके नंढा वॾा रेंडमली इशूज़ असां डिस्कस कंदा आहियूं प्रोग्राम में त न्यूज़ में असां ॾिसंदा आहियूं सो असां वरी झटि हाज़िर थियूं था सुबुह में राण सिंगनि में मोहबत जिन जे मन में से मेरा की न थियनि अवल ॾेई सजदो अलाह खे पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि से कीअं न वली थियनि जिन इश्क कयो अलाह सां वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम ऑन द टेलीविज़न लाइव हलंदो आहे ऐं उन खां अलावा फेसबुक ते बि प्रोग्राम हली रहियो हूंदो आहे इन द रिपीटेशन तव्हां यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां हुते वञी करे ॾिसी सघो था यानी को बि मौक़ो नथा छॾियो त तव्हां प्रोग्राम खे मिस कयो बसि थोरो टाइम कढो प्रोग्राम ॾिसो ऐं असांजे सिंधी मीडिया ते जेकॾहिं के सुठा प्रोग्राम्स हलनि था त उन ते तव्हांजो फीडबैक में अहमियत रखंदो आहे व्यूअर्स उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि ऑप्शन आहे थ्रो दी लाइव कॉल तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो हूंदो 02221028555 तव्हां इहो डायल कयो प्रोग्राम में शामिलु थियो के सलाहूं ॾियो का ॻाल्हि ॻंढींदा हलो त प्रोग्राम अव्हांजो हुजण सां बि सुठो थी वेंदो ऐं प्रोग्राम जी तरफ़ हिकु विख अॻिते वधाईंदे ऐं गुज़ारिश कंदसि सैयद शहबाज़ कासमी खे त तव्हां हाणे असांखे नात रसूल मक़बूल ॿुधायो हुदूद ताइरे सिदरा हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं हुदूद ताइरे सिदरा हुजूर जानते हैं कहाँ है अर्शे मौला हुजूर जानते हैं बरोज़े हाश्र शफात करेंगे चुन चुन कर बरोज़ हाश्र शफात करेंगे चुन चुन कर के है गुलाम का चेहरा हुजूर जानते हैं कि है गुलाम का चेहरा हुजूर जानते हैं पहुँच के सिदरा पे रूह अमीन कहने लगे पहुँच के सिदरा पे रूह अमीन कहने लगे यहाँ से आगे का रास्ता हुजूर जानते
ہیں یہاں سے آگے کا رستہ حضور جانتے ہیں. خدا نے اس لیے قاسم انہیں بنایا ہے. خدا نے اس لیے قاسم انہیں بنایا ہے کہ بانٹنے کا سلیقہ حضور جانتے ہیں کہ بانٹنے کا سلیقہ حضور جانتے ہیں. قیامت آئے گی کب ان کو علم ہے سرور. قیامت آئے گی کب کو علم ہے سرور. ظہور کن کا بھی لمحہ حضور جانتے ہیں. ظہور کن کا بھی لمحہ حضور جانتے ہیں. کہاں ہے عرش مولا حضور جانتے ہیں. ख़ूबसूरत आवाज़ इलाही सुठो आवाज़ तव्हांजो. तमामु ख़ूबसूरत. ऐं व्यूअर्स वक़्तु साही जो थी वियो आहे, सो वरी झटि हाज़िर थियूं था सुबुह मेहरान में. अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम. वेलकम बैक नाज़रीन. सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी सुबुह मेहरान चैनल ते. ऐं प्रोग्राम जी तरफ़ आऊं अॻिते वधंदसि. असां वटि डॉक्टर नियाज़ अहमद मेमन मौजूदु आहिनि. ऐं मां पाण खां पुछणु चाहींदमि सर्जन खां त हींअर मोकलुनि जो टाइम बि आहे. ऐं जीअं तव्हां ॿुधायो त जेको आहे सो हिकिड़ो स्कूल जा जेका ॿार आहिनि उन्हनि जे लाइ घणियूं मोकलूं थियनि थियूं. ऑब्वियसली अव्हां जे लाइ त एतिरियूं कोन्ह थियूं थियनि. सो वेल हा घटि थियनि थियूं. जेके मतिलबु स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे घणो टाइम मिले थो. त हिकिड़ो त तव्हां प्रोफेसर बि आहियो, त छा था सम्झो त स्टूडेंट्स खे हिन मोकलुनि में कीअं टाइम स्पेंड करणु खपे? मोकलुनि में मोकल इन जे लाइ थी मिले तो थोरो किताबनि खां परे हुजनि. उन में हू ख़ुशि हूंदा आहिनि. उन्हनि जी ख़ुशी जो सबबु मोकलूं कोन हूंदियूं आहिनि. उन्हनि जी ख़ुशी जो सबबु ॿियो हूंदो त उन्हनि खे पढ़ाई खां थोरो गैप मिली वेंदो आहे. स्कूल जे हिन मां जॉमेट्री बॉक्सिस मां ऐं ॿियूं जेके स्कूल में जेके चेहरा आहिनि टीचर्स जा उन्हनि खां थोरो उन्हनि खे टाइम मिली वेंदो आहे. तमामु उहो हिकिड़ो सिस्टम आहे उन खां. पर ॿार खे ज़रूरु रिक्रेशनल एस्पेक्ट्स हुअणु खपनि. घुमाइणु खपे ॿारनि खे. उन्हनि खे इहो खपे. अॼुकल्ह त दौर कुझु ॿियो आहे. टाइमिंग्स डिफरेंट आहिनि. त हींअर असां वटि उहो ई सोशल मीडिया, नेटफ्लिक्स, मूवीज़, मोबाइल जी दुनिया में ऐं मूं कॾहिं बि रियली जोक न आहे पर मूं कंहिं माण्हू खे फ्री ॾिठो ई कोन्हे. हाणे अक्सर करे तव्हां ॾिसंदो न त कंधु हेठि हूंदो लॻो पियो हूंदो पंहिंजे मैसेजिस में. पर ॿारनि खे नेट खपे. ॿारनि खे जेको सो उन में ख़ुशि आहिनि ऐं दे आर स्पेंडिंग द टाइम. पर हूअं रिकेशनली उन्हनि खे थोरो दीनी तइलीम तरफ़ बि ध्यानु ॾियणु खपे. उन्हनि खे थोरो इन तरफ़ बि रुझान असांखे कराइणु खपे पेरेंट्स खे. असां आउं इहा ई कोशिशि कंदो आहियां. मूंखे अलाह साईं हिकिड़ी बेबी ॾिनी आहे अलाह साईं. त उहो कोशिशि कंदा आहियूं त उनखे वरी इहे जेको टाइम थोरो मिले थो त उन में इन खे दीनी तइलीम तरफ़ बि थोरो हुनजो ध्यानु रहे.
मोकलूं बि आहिनि हिते मूं पहिरीं बरस की त अहिड़ी की या त किथे असांजा रिक्रिएशनल एॾा पॉइंट्स कोन्हनि एतिरा, पर जेतिरो बि थी सघे थो मिटनि माइटनि में हिते हुते घुमण जे पोइ मुंहिंजी ॿार मूं अक्सर करे ॾिठा आहिनि हाणे ॿाहिरि निकिरण खां थोरो अवॉइड करे थो, हा अवॉइड कनि था, ऐं उनजा कई सबब आहिनि नेचुरल, पर का अहिड़ी छाकाणि त उन्हनि वटि को कोन्हे सोर्स कोन्हे, एंटरटेनमेंट सोर्स कोन्हे, ऐं एंटरटेनमेंट सोर्स उन्हनि खे इन शइ में नज़र थो अचे जिते उन्हनि जा मोबाइल्स आहिनि या उन्हनि में इहे जेके टिकटॉक अॼुकल्ह जेको बीमारी फैली आहे या वॾी आहे, या रेनी हुजे सीज़न कहिड़ी बि हुजे, पर टिकटॉक इज़ ग्रेट, त उहो उन्हनि माण्हुनि में ठीकु आहे, हिकिड़ो सोर्स ऑफ इंफॉर्मेशन ज़रूरु आहे, उन्हनि जी यूटिलाइज़ेशन एतिरी सुठी कोन्हे, इहो हाणे मुंहिंजो पंहिंजी राय आहे, हर कंहिंजी पंहिंजी राय थी सघे थी, एंटरटेनमेंट आहे, सो इहे ॿारनि जूं मोकलूं त ईअं थियूं गुज़रनि, ऐं असां जूं मोकलूं त बसि ईअं कॾहिं तव्हां सां कॾहिं हुननि सां ईअं गुज़री थी वञे, ऐं साम्हूं तव्हां ॾिसो हींअर मूं जेका ॻाल्हि कई पई त ॾिसो केतिरो मोह आहे मोबाइल में, असांजा काफ़ी सारा दोस्त ईअं आहिनि, ऐं काफ़ी मतिलबु ज़्यादातर घरनि में लेडीज़ या ॿार सही पिया चओ, राति जी ॻाल्हि असां सभु वेठा हुआसीं पाण में सिबलिंग्स, त मूं इहो ई नोट कयो सभिनी वटि पंहिंजी मोबाइल केरु कंहिंसां कोन पियो ॻाल्हाए, वेठा हिकिड़े कमरे में हुआसीं पर केरु बि कंहिंसां कोन पियो ॻाल्हाए, ऐं इतफ़ाक़ सां यूपीएस बंदि थी वियो, त तॾहिं बि पंहिंजे ई हुन ते मोबाइल ते हुयासीं, रियलाइज़ थिए पियो त माना गॾु वेही करे बि गॾु न आहियूं, ऐं कम्युनिकेशन घटिजी थी वञे न, तव्हां हींअर इन जो ख़बर अथव केॾो वॾो हिकिड़ो सोशल डिसऑर्डर्स पंहिंजे हिते मौजूदु आहिनि, पर इन जो हिकिड़ो इम्पैक्ट इहो बि आहे त तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदव न त तव्हांखे जवाबु कोन ॾींदो, त हिकिड़ो जेको मैनर्स अगेंस्ट मैनर्स असीं वञूं था, जेके असांजा मैनर्स हुअणु खपनि उहे तव्हां नंढड़े खे सॾु कंदव तव्हांखे जवाबु ई कोन ॾींदो, छाकाणि त ही इज़ बिज़ी इन कंहिं न कंहिं मूवी में ईअं चवंदो हा बाबा मां अचां थो, ईअं उबो थो जवाबु मिलंदो, सवलो ध्यानु कोन्हे, कंसंट्रेशन कोन्हे, ऐं त इहे असांजा सोशल डिसऑर्डर सां गॾोगॾु असांजा मैनर्स ख़राबु पिया था थियनि, जेका शइ मुंहिंजे ख़्याल में महसूसु करण जहिड़ी आहे, हाणे चवंदा त डॉक्टर नियाज़ पंहिंजी ॻाल्हि थो करे, प्रोफेसर ॻाल्हियूं थो करे, पर आउं सम्झां थो त इहा हर पेरेंट जी या उहो उनखे फील कंदो हूंदो, इहो ई सवाल मूंखे पुछणो हुयो कि लाइक पेरेंट्स जो छा रोल हुजणु खपे, ऐं कंहिं बि माना कंहिं ॻाल्हि खे त एक्सपोज़ न करणु खपे, ऑन द टेलीविज़न मॉर्निंग प्रोग्राम आहे, पर काफ़ी सारा असां वाक़िया ॾिसूं था ऑन द सोशल मीडिया, काफ़ी सारा अहिड़ा वाक़िया आहिनि जेके असांजी नज़र मां गुज़रनि पिया, त पेरेंट्स जो छा रोल हुजणु खपे, कहिड़े तरीक़े सां ॿारनि खे ट्रीट करणु खपे? पेरेंट्स वीचारा, कहिड़ो पेरेंट जेको चाहींदो त मुंहिंजो ॿारु सुठो न थिए, ज़रूरु हू कोशिशि कंदो, इन में को शक ई कोन्हे, ऐं पेरेंट खे छा कर, पेरेंट्स दे फील के दे आर रिस्पॉन्सिबल, बट जेको कम्युनिकेशन गैप आहे, इहो कम्युनिकेशन गैप तव्हांखे पाण हर घर जी जेको कहानी पंहिंजी आहे, हर माण्हू जी पंहिंजी अप्रोच आहे, घणनि असांजी काफ़ी सारी ही जेका सोसाइटियुनि में अहिड़ियूं फैमिलीज़ बि आहिनि जिन में इन शइ खे को एतिरी इम्पोर्टेंस कोन्हे, कम्युनिकेशन आहे कोन्हे, सेपरेटली दे वांट टू लिव, ऐं उहे हलनि पिया, उन्हनि जी लाइफ हले पई, पर जेके थोरा असीं पंहिंजा मैनर्स ऐं एटिकेट्स जेके आहिनि उहे असां जेके ख़राबु नथा करणु चाहियूं, त उहो उन्हनि पेरेंट्स खे खपे त कुझु टाइमिंग सां पंहिंजे ॿारनि सां उन्हनि खे वठी कंहिं तरीक़े सां को हर तरीक़े जा वे आउट्स आहिनि, उन्हनि खे अडॉप्ट करण जी कोशिशि कंदा, पर हिन वक़्तु जेको पेरेंट जो रोल आहे न उहो एतिरो अहम आहे पर रहियो कोन्हे, ऐं पेरेंट्स हाणे यूज़्ड थी विया आहिनि, न बाबा मुंहिंजो ॿारु जेको सो वरी ॿियनि ॿारनि सां वांगुरु पोइ उहो कॉम्प्लेक्स थो थिए हुननि में, वरी हुननि में अहसासु थो थिए त असां कोन था करे सघूं, ईअं तव्हां असांखे मने था कयो, आर्ग्यूमेंट शुरू थी वञे, प्रॉब्लम इहो आहे त ॿारु तव्हां सां आर्ग्यू करणु शुरू करे थो ॾिए, नंढो आहे, ही इज़ टू यंग, पर तव्हां सां आर्ग्यू करणु शुरू कंदो, तव्हां बाबा तव्हां मूंखे छो था झलियो, हू फलाणो कोन पियो थो करे, फलाणी मुंहिंजी कज़िन कोन पई थी करे, फलाणो मुंहिंजे नथो करे, आर्ग्यूमेंट कंपेयरिंग थिए थी, आर्ग्यूमेंट शुरू थी वञे, ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे पेरेंट्स खां त आर्ग्यूमेंट खां बचनि, छाकाणि आर्ग्यूमेंट वंस जेकॾहिं तव्हांजे ॿारु आर्ग्यूमेंट करणु शुरू कई तव्हां सां, त पोइ प्रॉब्लम तमामु अॻिते घणा वधनि था,
ऐं उहे फील थियण जहिड़ा आहिनि, सिवियरिटी पंहिंजी जाइ ते सही मौजूदु सही आहे। बिल्कुलु सही था चओ। पर फ़क़ति इहा ॻाल्हि असां हिकिड़ी पॉइंट ते अची बीह करे करे जी। सघूं था त थोरो जो कम्युनिकेशन गैप आहे उनखे टोड़ण असां पाण ई टोड़े सघूं था ऑब्वियसली। ऐं ॿार जो जेको मसइलो थिए थो उनखे बि पेरेंट्स सम्झे, ऐं हा, ॿारनि जो बि तमामु माना इहो हा, ॿार जेके ॾिसनि साइकोलॉजिकली पिया असांखे ॿार खे सम्झणु खपंदो ऐं अक्सर करे असांखे इहो सम्झण बि ज़िमेवारी खपे, आहे, ॿार खे सम्झाइण बि खपे, सम्झाइण बि तव्हां खपे। असांखे बि सम्झो। बिल्कुलु श्योरली इहा जी वॾी जी ज़िमेवारी आहे हा। त सो इनखे सो तमामु वेल हिकिड़ो तरीक़े यस सां यस बिल्कुलु तव्हां सही करिणो पिया पवंदो। चओ। ऐं प्रोग्राम जी तरफ़ पाण अॻियां वधंदासीं। नात ख़्वान बि पाण वटि मौजूदु आहिनि, माशाल्लाह मोहम्मद ॾाढी सुठी अब्दुल्ला नातूं पढ़ियूं आयूं आहिनि। नक्शबंदी। हाणे आउं अव्हांखे गुज़ारिश कंदसि त कुझु अव्हां असांखे ॿुधायो। मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, और वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, वहाँ मर्जी नहीं चलती किसी की, कि मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, कि अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है, और नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, कि ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, और शबे फुरकत से दिल घबरा रहा है, शबे फुरकत से दिल घबरा रहा है, कि मदीना आपका याद आ रहा है, मदीना आपका याद आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है।
माशाल्लाह ॾाढो ॾाढी माशाल्लाह, ख़ूबसूरत नात माशाल्लाह, बेशक तमामु बेशक इलाही सुठो आवाज़। अच्छा अवां आवाज़ मूंखे बि ॿुधायो। सुठो ऐं जी हा आवाज़ त सुठो आहे माशाल्लाह ॿिन्हिनि नात ख़्वान जो। जी 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 अवां ॿुधायो लिखण सां कॾहिं चाहत रही आहे? छो त हिकिड़ो त अवां ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ऑफ द कैमरा ॻाल्हि कई बि त को गज़ल हुजे या का सुठी शाइरी हुजे त रूह रजी वेंदो आहे। ॾिसो त अवां ॿुधायो। ख़ैर मूं लिखण जो शौक़ु त आहे पर ॿुधण जो शौक़ु तमामु घणो ज़्यादा हूंदो आहे। मौसीक़ी सां लगाव तमामु घणो आहे। जेको घणो सुठो ॿुधे थो उहो सुठो लिखी बि सघे सुठो थो। लिखी सघिजे थो पर कुझु तव्हां जो आहे तव्हां ॾिसो हिकिड़ो माण्हू पढ़ंदो रहे थो। मूं हींअर हिकिड़ो गज़ल उर्दू जो ॾाढो मूंखे सुठो लॻो ऐं कंहिं फंक्शन में आउं हुउसि गेस्ट हुउसि त मूंखे हुते इन जे लाइ चयो वियो त तव्हां कुझु ॿुधायो। साॻी ॻाल्हि तव्हां बि कई त आउं हिकिड़ी ज़माने जी ॻाल्हि खे थोरो नज़र में रखी हिकिड़ो उर्दू जो ॿ शेर आहिनि नंढड़ा पर आउं जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि जी नज़र करियां थो त ख़िज़ां की रुत में ख़िज़ां की रुत में गुलाब लहजा बना के रखना कमाल ये है। वाह वाह। रुत हुजे ख़िज़ां जी पर तव्हांजो लहजो गुलाब हुजे। ख़िज़ां की रुत में गुलाब लहजा बना के रखना कमाल ये है। हवा की जिद पे दिया जलाना जला के रखना कमाल ये है। बेशक। थोड़ी सी लग़्ज़िश पे तोड़ देते हैं ताल्लुक़ ज़माने वाले। थोड़ी सी लग़्ज़िश पे तोड़ देते हैं सब ताल्लुक़ ज़माने वाले। सो ऐसे वैसे सुई निभा के रखना कमाल ये है। So this is the way that you can live. कमाल ये है। तो कमाल इहो ई आहे त तव्हां वटि पंहिंजी लाइफ हुजे, पंहिंजो सोच हुजे, पंहिंजी अप्रोच हुजे ऐं कमाल करणो आहे। सुठी शाइरी मां सुठो लेसन असांखे मिले थो। इहे शयूं जेके आहिनि से तमामु जीअं हींअर इन ते थोरो जेकर तव्हां इजाज़त ॾियो त हिन हिकिड़ो ख़ूबसूरत नात में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां मनसूब त वो सदका देते हैं नवासों का। इमाम हसन हुसैन जो सदको है और वो ज़माना उस सदके का खा रहा है। एॾो ख़ूबसूरत शेर जेको आहे सो एतिरो जामे ऐं सो ह्यूज उनखे छाकाणि त हाणे मुहर्रम शरीफ़ जी आमद आहे उन हवाले सां आऊं सच पुछो त ॾाढो ख़ूबसूरत शेर हो। ऐं असांजी सोच असीं ॾिसो केतिरो असां वटि केतिरी वुसत आहे, केतिरो असांजो ईमान असांजो पुख़्तो आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे सदको ॾिनो त पंहिंजे नवाज़नि जो इमाम हसन हुसैन जो सदको ॾिनो आहे। करबला जो वाक़ियो असांजे साम्हूं आहे, कुर्बानी जो फ़लसफ़ो असांजे साम्हूं आहे ऐं हाणे उहे ॾींहं अचण वारा आहिनि छाकाणि त हाणे ज़ुलहज जो ईद थी चुकी आहे ऐं मुहर्रम शरीफ़ जा ॾींहं जेके आहिनि से इहे शहादतुनि जा ॾींहं अचण वारा आहिनि त अहिड़े मौसम में साईं जेको शेर पढ़ियो एतिरो ख़ूबसूरत मैसेज आहे असांजी कम्यूनिटी जे लाइ त असांजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं सदको ॾिनो आहे न त उहो पंहिंजे नवाज़नि जो ॾिनो आहे, पंहिंजे ॾोहिटनि जो ॾिनो आहे। उहो ॾिसो केॾी वॾी शख़्सियतूं आहिनि हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन, उन्हनि जो बाबा हज़रत अली, उन्हनि जी अमड़ बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा। त तव्हां ॾिसो त इहे सभु सदके में शामिल कयूं आहिनि जंहिं बि शहर जो बिल्कुलु सही चओ पिया। हाणे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वक़्तु ब्रेक छो थी वियो आहे। व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबह में रहा। वेलकम बैक नाज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी सुबुह में रहण जे अंगण ते। यकीनन अव्हांखे प्रोग्राम सुठो लॻंदो हूंदो छो त सुठियूं ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं जॾहिं ॻाल्हियूं सुठियूं हूंदियूं आहिनि त पोइ हिकिड़ो त प्रोग्राम में मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे। प्रोग्राम जॾहिं कंडक्ट कंदी आहियां त बहितरीनु लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे ऐं यकीनन अव्हांखे ॾिसण में बि प्रोग्राम ॾाढो सुठो लॻंदो हूंदो। ऐं असां जेकॾहिं जेका बि ॻाल्हि ॿुधूं था, सुठी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त ज़रूरु हुनजो असरु किथे न किथे असां जे ज़हन ते पवे थो ऐं पोइ वरी बिहेवियर ते पवे थो ऐं बिहेवियर असांजो चेंज थियणु शुरू थींदो आहे त इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं जेको मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त जेको माण्हू सुठो ॿुधंदो आहे त उहो सुठो लिखी सघंदो आहे। त ईअं ई जेकॾहिं अव्हां सुठियुनि गॾिजाणियुनि में आहियो, सुठियूं ॻाल्हियूं ॿुधो था, सुठा इख़लाक़ ॾिसो था, सुठा अमल ॾिसो था त यकीनन किथे न किथे असां जेको आहे सो पाण बि उन ई रस्ते ते हलणु शुरू कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त असां जेको अमल करियूं उहो सुठो हुजे, असांजो इख़लाक़ सुठो हुजे। ऐं थींदो ईअं आहे त जॾहिं असां पंहिंजो इख़लाक़ सुठो रखंदा आहियूं त
यानी इंसान पंहिंजो पाण सां बि नज़रूं मिलाए सघंदो आहे, पंहिंजो पाण सां बि ॻाल्हाए सघंदो आहे। ऐं ॾुखी ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त अव्हां पंहिंजो पाण खे सुठो ॾिसी सघो, अव्हां पंहिंजी नज़रुनि में सुठा हुजो, छो त इंसान जो ज़मीर आहे उहो किथे न किथे इंसान खे मलामत कंदो आहे। ऐं ज़मीर जे मलामत खां इंसान ईअं बची सघे थो त असां सुठो सोचूं, ऐं जॾहिं असां सुठो सोचूं था त यकीनन असां सुठो अमल करण जी सघ बि रखूं था। ऐं इंसान ग़लतियूं कंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान आदम ज़ात आहे, इंसान आदम ज़ात ख़लकियल आहे, त किथे न किथे इंसान ग़लती करे थो, पर उनखे वरी रियलाइज़ कजे। ऐं आदम ज़ात आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम बि जॾहिं ग़लती कई त उनजी मुआफ़ी वरिती ऐं उन्हनि खे मुआफ़ी मिली, त असां बि मुआफ़ी वठूं, असांखे बि मुआफ़ी मिली सघे थी। ऐं इवन असां जेकॾहिं कंहिंसां ग़लति कयूं था, को ग़लति बिहेवियर आहे त उनखे बि रियलाइज़ कजे ऐं अगेन कोशिशि कजे त असां पंहिंजो बिहेवियर सुठो रखी सघूं। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं। मुंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, असां ॻाल्हाईंदी रहंदी आहियां। सुठा महिमान बि मौजूदु आहिनि। डॉक्टर नियाज़ अहमद मेमन खां इहो पुछंदसि त इंसान जो बिहेवियर केतिरो मैटर कंदो आहे भला? एॾो जामिक क्वेश्चन आहे जंहिंजा इलाही सारा पहलू आहिनि। हिन वक़्तु दुनिया में बिहेवियरल साइंसिस ते मास्टर्स थियणु शुरू थी वई आहे, PhD थियणु शुरू थी वई आहे, त माण्हू ईअं बिहेव छो था कनि, पॉज़िटिव बिहेवियर कीअं थो थिए, नेगेटिव बिहेवियर छो आहे। पर बिहेवियर जो ॾिसो न, तव्हां सोसाइटी में पंहिंजे इन बिहेवियर सां ई सुञाता वेंदा आहियो। तव्हांजी सुञाणप, तव्हांजी अप्रोच हूंदी आहे, तव्हांजी वियन हूंदो आहे। तव्हां पब्लिक में सिर्फ़ु तव्हां पंहिंजी ज़ात जे लाइ कोन आहियो, यू हैव बीन क्रिएटेड फॉर द अदर्स। इहो तव्हांजे ज़हन में हुअणु खपे त आउं जेकॾहिं हिन दुनिया में आहियां त सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, यू हैव टू कंट्रीब्यूट, एंड यू हैव टू कंट्रीब्यूट तव्हां तॾहिं कंदो जॾहिं तव्हांजो बिहेवियर सुठो हूंदो। ॾिसो, मूं अॻे बि वठी दफ़ा शायदि तव्हांजे प्रोग्राम्स में ॻाल्हियूं कयूं आहिनि, पब्लिकली जेके लेक्चर्स, मोटिवेशनल लेक्चर्स थींदा आहिनि, उन में बि असां इहो ज़रूरु ज़िक्र कंदा आहियूं त तव्हांजो सोच जॾहिं सुठी हूंदी त तव्हांजी डिलीवरी सुठी थींदी। असांजी सोच ख़राबु हूंदी, असांजी सोच नेगेटिव हूंदी, हर माण्हू ते असांजी नज़र हूंदी, हुन ते तव्हां सिर्फ़ु क्रिटिकल ॾिसो न, माण्हू ॿियनि जे लाइ क्रिटिकल हूंदो आहे, पंहिंजे लाइ जस्टिफाइड हूंदो आहे। न मूं ई थोरी कयो। ॾिसो, इहो हिकिड़ो बेतज़ाद आहे ज़ात में, त तव्हांजी ज़ात जी पहचान ई आहे, तव्हांजी ज़ात जी आइडेंटिफिकेशन ई आहे त यू शुड बिहेव वेल। तव्हां हर माण्हू सां पंहिंजी अप्रोच, कैरेक्टर, तव्हांजो कैरेक्टर जेको आहे न उहो इम्पॉर्टेंट आहे। बिहेवियर तव्हांजे कैरेक्टर में ई नज़र ईंदो आहे। तव्हां जेकॾहिं तव्हां कहिड़े माण्हू खे सुठो कैरेक्टर वारो चवंदो, जेको सुठो सोचींदो हूंदो कंहिं ॻाल्हि ते, जीअं तव्हां ॻाल्हि कई, त उहे माण्हू जेके, ॾिसो कंहिं ज़माने में हज़रत ईसा जे ज़माने में इहो मशहूरु हूंदो त जेकॾहिं तव्हांखे कहिड़ी कहिड़ी थप्पड़ हणे थो त तव्हां हुनखे ॿियो ॻाल्हि अॻियां कयो। ऐं हाणे मूंखे ॿुधायो, इहा ॻाल्हि त पंहिंजे हथ ठीकु आहे, इहो हिकिड़ो हूंदो, ॿिए खे अहसासु ॾियारणो हूंदो त ठीकु आहे, तो ग़लती कई अथऊं, पर इतफ़ाक़ सां जेकॾहिं ॿी थप्पड़ हणी कढे त पोइ इंसान, उहो साम्हूं वारो माण्हू आहे, तव्हां हुनखे ॿियो ॻाल्हि अॻियां कयो, ऐं उहो ॿी थप्पड़ हणे, त ॿी थप्पड़ जेकॾहिं हणे थो न, त पोइ बि तव्हां हुनखे माफ़ु कयो। जेको तव्हांजो हींअर उहो त माफ़ी जेका आहे न, फॉरगिवनेस जेका आहे, उहा कैरेक्टर जो हिसो हुअणु खपे। असां वटि हिन वक़्तु जेको मुख़्तलिफ़ बिहेवियरल जेका साइंसिस जो जेको अप्रोच आहे, उहो इहो ॿुधाइनि था त माण्हू जी क़ुवत बर्दाश्त तमामु घटि थी वई आहे। उनजा इलाही सारा रीज़न्स आहिनि, साइंटिफिक रीज़न्स आहिनि, सोशल रीज़न्स आहिनि, ऐं ज़ाती तज़ाद आहिनि माण्हू जी ज़ात में, त उहो उन्हनि जे करे उहो जेतिरो हुनखे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे न, उहो नथो करे। या जेको हुनखे सुपीरियरिटी जेको कॉम्प्लेक्स, हमेशह अहसास बरतरी में जेको माण्हू हूंदो न, उनजी अप्रोच कॾहिं बि पॉज़िटिव कोन थींदी, छाकाणि त चवंदो त सभु कुझु करे सघां थो, मुंहिंजी मर्ज़ीअ मां जेकी खपे। अहिड़ा माण्हू आहिनि। ऐं ॾिसो, असांखे इन्हनि ई शयुनि सां असांजा जेके लिसानी या ॿिया जेके फ़सादात जेके आहिनि से जनम वठनि था, जिन खां असांखे पासो करणु खपे। त असांजो सोशल बिहेवियर जेको आहे, असांजो सोशल चऊं था जॾहिं, त पोइ त माना समाज ई आहे न। त तव्हां सोशल कंहिंखे चवंदो जेको ॿियनि जी ख़िदमत करे, बाबा हिकिड़ो ॾाढो सोशल वर्कर आहे। सोशल वर्कर बेसिकली छा पियो करे, सोशल वर्कर ॿिए जी ख़िदमत थो करे। इन ते तव्हांखे जेकॾहिं इजाज़त ॾियो, ॿ टे मिंट हुजनि, त आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। आउं एथेंस में हुअसि। एथेंस जो हिकिड़ो बीच आहे, ॾाढो सुठी बीच आहे एथेंस, ग्रीस में, यूनान में। उते असां वियासीं, जीअं आम माण्हू घुमणु वेंदो आहे, जीअं क्रिएटिविटी ते, ऐं हिकिड़ो मुंहिंजो हुते लेक्चर हो हुते, त असां बीच ते वियासीं पिए। त मुंहिंजे पुठियां मूंखे यादि आहे त हिकिड़ो कपल हो जेको आयो पियो, त बीच सां गॾोगॾु आउं त ईअं असां पंहिंजे तरीक़े सां को अप्रोच करियो, पर अचानक मूंखे आवाज़ु ॿुधण में आयो त शायदि केरु किरी पियो बीच जे कंहिं हुते बि। पुठियां नज़र कई त किरियो त केरु कोन हो, पर बेसिकली हू जेको कपल हो, उन्हनि का शइ खणण जी कोशिशि पई कई। स्टिल आहे, मूंखे तमामु सुठी तरह सां यादि आहे। इट इज़ 2012 जी ॻाल्हि आहे, 11 जी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख़्याल में।
त हुननि का शइ खणण जी कोशिशि पई कई त आउं बीही रहियुसि थोरी देरि खां पोइ ॿाहिरि निकिरियमि हुननि खां पुछियो वॉट वी डूइंग देयर त हुननि चयो त इनफैक्ट असां हिते वेहण पिए चाहियो त असांजो पेर तिरकी पियो पेर इन जे करे तिरकियो त इन जाइ ते को पथर रखियलु जेको हेठि हलियो वियो त असां चयो पथर असां वापसि पंहिंजे जाइ ते रखूं त कंहिं ॿिए खे तकलीफ़ न थिए पाण हुनखे तकलीफ़ ॾिठूं यकदमि हुनखे रेक्टिफाई करण जी कोशिशि कयूं त हाणे असां त बची वियासीं पर थी सघे थो को ॿियो माण्हू अचे ऐं उहो उतां स्लिप थिए त इहो ठीकु न आहे हुननि वॾी महिनत खां पोइ आहे जेका प्लेसमेंट कई हुन स्टोन जी स्टिल आई रिमेंबर क्लियरली त ॾिसो इहा अप्रोच हुअणु खपे जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ रस्ता साफ़ कयो अलाह साईं तव्हांजा रस्ता आसान कंदो जुमे जो ॾींहुं आहे भलारो ॾींहुं आहे मैसेज वञणु खपे टू द कम्युनिटी की ॿियनि जा रस्ता कॾहिं बि बंदि न कयो ऐं यकीन कयो ऐं पूरी वसूख़ सां पूरे एतबार सां पूरे इत्मीनान सां ॻाल्हि थो कयां त तव्हां कंहिंजो बि दरवाज़ो बंदि कंदव तव्हांजा सभु दरवाज़ा अलाह साईं बंदि कंदो तव्हां हिकिड़ो दरवाज़ो ॿिए जे लाइ खोलींदो अलाह साईं तव्हांजे लाइ 100 दरवाज़ा खोलींदो इहो असांजो जेको आहे अप्रोच इहा हुअणु खपे सोशल जेको तव्हां ॻाल्हि कई हींअर जेको तव्हां जवाबु आहे तव्हां सम्झां थो इहो हिकिड़ो मैसेज जेको कन्वे थियणु खपे पब्लिक ताईं असांजे ॿुधंदड़नि ताईं या जेके असीं पाण में वेठा आहियूं इवन मूंखे बि इहा कोशिशि करणु खपे तायरा खे बि इहा कोशिशि करणु खपे ॿिया जेके दोस्त वेठा आहियूं असांखे इहा कोशिशि करणु खपे त असीं ॿियनि जा रस्ता बंदि न कयूं ऐं जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं एतिरी इज़त अहमियत ऐं फ़ोकियत ॾिनी आहे त उहा यूटिलाइज़ कयो पब्लिक जे लाइ आम माण्हू जे लाइ ऐं इहा ई सुन्नत आहे इहा ई असांजे लाइ फ़र्ज़ बि आहे सुन्नत बि आहे पर फ़र्ज़ बि आहे डू समथिंग गुड फॉर द पीपल ऐं इंशाअल्लाह ज़रूरु अलाह साईं हुनजी नेकी जो कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां नेकी कयो हुनजो बदिलो तव्हांखे बदी सां मिले सवाल ई पैदा कोन थो थिए या कॾहिं ईअं थियो तव्हां ग़लति कमु कयो तव्हांखे हुनजो नतीजो सुठो सवाल ई पैदा कोन थिए दिस रेसिप्रोकेशन आहे ऑल रेसिप्रोकेशन तव्हां सुठो कंदो नेचुरल फिनोमेना आहे तव्हां जेको कंदव त पोइ तव्हांखे इन रिटर्न प्रोसेस मिलंदो कर्मा वर्ड ॿुधंदा आहियूं न पाण जेको कंदा आहियूं न उहो इन रिटर्न असां वटि ईंदो आहे सो वेल असां वटि वक़्त जूं घड़ियूं हाणे तमामु घटि आहिनि ॿुधायो इन द एंड शॉर्ट में एज़ अ डॉक्टर एज़ अ प्रोफेसर अवां जेके बि ॻाल्हियूं हुयूं पब्लिक ताईं एज़ एन मैसेज पहुतियूं आहिनि पर पोइ बि लास्ट में नंढड़ो शॉर्ट में मैसेज छा ॾियणु चाहींदो मोहबत करणु सिखो इट्स वेरी सिंपल 2 अखर आहिनि मोहबत करणु सिखो मोहबत कयो इज़त कयो बसि इन खां वधीक ॿी न त दुनिया में का ॻाल्हि आहे न त तव्हांजी फैमिली में माण्हुनि सां नंढ सां वॾाई सां मोहबत करणु सिखिजे नथी अचे त सिखी वेठो हुअणु त खपे अचणु त खपे पर जेके नथी अचे त खोड़ सारा अहिड़ा मौक़ा ईंदा सो प्लीज़ लव द पीपल लव द कम्युनिटी लव द ह्यूमैनिटी इहो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे सही बिल्कुलु बिल्कुलु सुठो ख़ूबसूरत ॾाढो बहितरीनु मैसेज ऐं व्यूअर्स नंढिड़ो ॿार जॾहिं ॼमंदो आहे उनखे जॾहिं बुख हूंदी आहे त हू रोईंदो आहे माउ खे चिंबड़ण जी कोशिशि कंदो आहे यानी हू मोहबत घुरंदो आहे इंसानु जॾहिं क्रिएट कयो वियो आहे ऐं उहो जॾहिं ॼमण सां इहे सभु शयूं घुरे थो यानी असां खलकिया विया आहियूं मोहबत जे लाइ मोहबत करण जे लाइ ऐं नंढिड़ो ॿारु रोईंदो बि आहे तकड़ में माउ खे अची भाकुर पाईंदो आहे छो त उहो मोहबत घुरंदो आहे सो वेल ॾाढी सुठी ॻाल्हि कई प्रोफेसर डॉक्टर नियाज़ अहमद मेमन साहिबु त असांखे कोशिशि इहा करणु खपे त असां थोरो पोलाइट वे सां हलूं ऐं सभिनी जी रेस्पेक्ट कयूं जुमे जो ॾींहुं आहे यकीनन सुठो ख़ूबसूरत मैसेज असां वटि पहुचाइण जी कोशिशि करियूं पिया ऐं अव्हांखे बि इहो मैसेज वणंदो वेल ऐं आयल मौज़ूद महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कजो असांजे हिकिड़े सॾ ते अव्हां कही आया आहियो सो थैंक यू सो मच तव्हांजी वॾी महिरबानी मरान टीवी जी वॾी महिरबानी तव्हां यादि कंदा आहियो प्लेजर फॉर अस सर ऐं व्यूअर्स हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त इंशाअल्लाह सूमर जे ॾींहं ते वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान सुठा टॉपिक खोड़ सारियूं ॻाल्हियूं खणी ऐं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदमि समूरी टीम सां हींअर मूंखे ॾींदो इजाज़त अल्लाह वाही वेंदे वेंदे अव्हां सभिनीनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे जुमे जे ॾींहं ते ऐं आउं नात ख़ाननि खे रिक्वेस्ट कंदसि त हिकिड़ी नात तव्हां जेको आहे तोहफ़े में असांजे व्यूअर्स जे लाइ छॾींदा वञो माशाअल्लाह वो जो चाहे चांद को तोड़ दें उन्हें इख्तियार दिया गया वो जो चाहे चांद को तोड़ दें उन्हें इख्तियार दिया गया वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दें उन्हें इख्तियार दिया गया वो जो चाहे
چاہے چاند کو توڑ دیں، اور رخنار ان کے غلام کو لیے جا رہے ہو ملائکہ، رخنار ان کے غلام کو لیے جا رہے ہو ملائکہ، لیے جا رہے ہو ملائکہ، لیے جا رہے ہو ملائکہ، وہ پکڑ کے خلد کو موڑ دے، ہاں وہ پکڑ کے خلد کو موڑ دیں، انہیں اختیار دیا گیا وہ پکڑ کے خلد کو موڑ دیں، اور جو علی کی عصر قضا ہوئی تو وہ وقت پر ہی ادا ہوئی، تو وہ وقت پر ہی ادا ہوئی، کہ جو علی کہ جو علی کی عصر قضا ہوئی تو وہ وقت پر ہی ادا ہوئی، چھپے آفتاب کو موڑ دیں، چھپے آفتاب کو موڑ دیں، انہیں اختیار دیا گیا چھپے آفتاب کو موڑ دیں، اور لکھو نازش ان کا یہ معجزہ کہ کسی کی آنکھ نکل گئے، کہ کسی کی آنکھ نکل گئے، لکھو نازش ان کا یہ معجزہ کہ کسی کی آنکھ نکل گئے، کہ کسی کی آنکھ نکل گئے، وہ لباب دہن سے جوڑ دیں، وہ لباب دہن سے جوڑ دیں، انہیں اختیار دیا گیا وہ لباب دہن سے جوڑ دیں، انہیں اختیار دیا گیا۔